नाज़रीन, गंबर जे कच्चे में खोड़ा बिरादरी के ॿिनि धुरनि में जहिड़ो थी पियो आहे ऐं हिकु नौजवान क़तल थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर बादशाह बनखां जी। बादशाह, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गंबर जे कच्चे वारे इलाइक़े फलूसियाल थाणे जी हद में खोड़ा बिरादरी के ॿिनि धुरनि में जहिड़े दौरान फायरिंग के नतीजे में एक नौजवान जो आहे सो क़तल थी वियो आहे। मां ॿुधाईंदो वञा त जहिड़े दौरान जवाबदारनि जी फायरिंग में मुश्ताक खोड़ो मारिजी वियो आहे ऐं पुलिस जो आहे लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जंहिंजी ज़रूरी कार्रवाई बाद जो लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। संदसि लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो आहे। मां ॿुधाईंदो वञा त खोड़ा बिरादरी जो कारे जे मसइले ते जेको तकरार हलंदड़ हुयो, जेको पुलिस जो चवणु आहे, जे तव्हां राति जो अॼु सुबुह सां हुननि जो जहिड़ो थी पियो आहे जंहिंमें फायरिंग में मुश्ताक खोड़ो मारिजी वियो आहे ऐं पुलिस वाक़े जी जांच करे रही आहे, जॾहिं त वाक़े जो हिन महिल ताईं केस दाख़िल न थी सघियो आहे। जी बादशाह जी महिरबानी।